अस्सलाम वालेकुम। हाणे सेंटेंस जे काइंड्स में पाण अचूं पिया। हाणे पाण नंबर 3 ते आहियूं। काइंड्स ऑफ सेंटेंस जो 3 नंबर ते ऑब्जेक्टिव सेंटेंस। ऑब्जेक्टिव माना अहिड़ा जुमला जेके ख्वाहिश जेको पंहिंजो दिल मां ऐं ज़ाहिर थियनि या सोच मां पाण खे उन में मिले त इहो कहिड़े क़िस्म जा जुमला आहिनि। उनमें विषय ख्वाहिश आहे, उनमें दुआ आहे कि माना अहिड़ा जुमला जेके पंहिंजे असांजो जज्बा सां वाबस्ता आहिनि। Some sentences which used feeling of wish, pray or curse. जेकॾहिं असांखे के बददुआ ॾियणी आहे, असांजा प्रे आहे, दुआ करूं था या उन लाइ असांजी का ख्वाहिश आहे त उन लाइ असीं इहे जुमला इन क़िस्म जा इस्तेमालु कयूं था। उन लाइ मुख़्तलिफ़ वर्ड्स आहिनि जेके पाण अॻियां पोयां करे जुमले खे रद बदल करे पाण उन में रखूं था। जीअं तव्हां पॉजिटिव या अफर्मेटिव सेंटेंस पाण पढ़ियो, असर्टिव सेंटेंस फर्स्ट नंबर ते पढ़ियो, ॿिए नंबर ते पाण पढ़ियो इंट्रागेटिव। इंट्रागेटिव में पाण पॉजिटिव ठाहिया, नेगेटिव ठाहिया, सिर्फ़ु पाण लफ़्ज़नि जी रद बदल कई, यानी वर्ड्स खे पाण अॻियां पोयां कयो, उन जगह तब्दील कईसीं त जुमले जो मतिलबु ई पाण वटि अलॻि अची वियो। हाणे हिते पाण अचूं था ऑब्जेक्टिव यानी ख्वाहिश जुमला। ख्वाहिश में हिकिड़ो दुख बि हूंदो आहे, अरमान बि हूंदो आहे, कंहिंखे मयार हूंदी आहे, कंहिंखे दुआ ॾियणी पवंदी आहे या कंहिंजे लाइ बददुआ हूंदी आहे। उन क़िस्म जे उनखे ऑब्जेक्टिव सेंटेंस चइबो आहे। हाणे एग्जांपल में पाण अचूं था वुड दैट आई वाज अ डॉक्टर। इहा हिकिड़ी ख्वाहिश आहे त काश आउं हिकिड़ो डॉक्टर हुजां हा। छा माना हुजां पर आहियां कोन, माना हिकिड़ी मुंहिंजी ख्वाहिश हुई त आउं डॉक्टर थियां। ऐं वुड माय फादर वाज अलाइव। शायदि मुंहिंजो वालिद साहब ज़िंदा हुजे हा। हिकिड़ी इहा ख्वाहिश आहे, विश आहे। इनखे अॻियां ॿिए नंबर ते अचूं था मे यू लिव लॉन्ग। इहा हिकिड़ी प्रे आहे, दुआ आहे त शायदि तूं वॾी ॼमार वाणी, तुंहिंजी ॼमार वॾी थिए। ऐं अॻियां अचूं था मे ही सक्सीड। इन में पाण प्रे था करियूं शायदि ही कामयाब थिए। पाण दुआ था करूं अल्लाह साईं हिनखे कामयाब करे, अहिड़े क़िस्म जी दुआऊं मे ही सक्सीड, ही कामयाबी माणे। ऐं अॻियां पाण 3 नंबर ते अचूं था कर्स में माना कंहिंखे बददुआ ॾियणु। उन लाइ पाण छा कंदा आहियूं त जुमलनि खे अॻियां पोयां करे लफ़्ज़ जेके मुख़्तलिफ़ वर्ड्स हूंदा आहिनि उन में पाण टच करे उनखे ॾींदा आहियूं। मे यू क्राई एंटायर लाइफ। माना जो मतिलबु छा थियो त पाण मतिलबु की कंदासीं त शर्त तूं सॼी ॼमार रड़ियूं कंदो रही। माना हिकिड़े क़िस्म जी बददुआ थी वेंदी आहे। मे यू लॉन्ग फॉर लव। शायदि तूं सॼी हयाती मोहबत लाइ सिकी या तोखे मोहबत न मिले। अहिड़े क़िस्म जा जुमला जेके आहिनि जेके पाण खे ख्वाहिश ज़ाहिर कनि था, उनमें विश अचे थी, प्रे अचे थी, कर्ज़ अचे थो। अहिड़े क़िस्म जा जेके बि जुमला आहिनि उनखे पाण ऑब्जेक्टिव सेंटेंस चऊं था। हाणे हिन वीडियो खे तव्हां लाइक करियो, कमेंट्स करियो, सब्सक्राइब करियो। थैंक्स फॉर ऑल।